अस्सलाम वालेकुम ॾिस रहिया TN न्यूज़ ख़बर शामिल करियूं था घारो दे घारेसा जी फोती ज़मींदार मामू जी घरवारी फातिमा संदसि धीअ ज़ीनत ग़ुलाम क़ादिर हाजी सलीम मीर मोहम्मद ऐं ॿियनि प्रेस खिलाफ़ घारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त यार मोहम्मद मामू जो पुटु पंहिंजी ज़मीन जे हिसे में दावे पियो करे। यार मोहम्मद मामू जो पुटु न पर मामू जी धीअ ज़ाहिदा जो पुटु आहे जेका पीउ जी ज़मीन में पिणु हिसो वठी चुकी आहे। यार मोहम्मद साज़िश जलशाज़ी करे जाली यार्ड में पाण खे मामू जो पुटु ज़ाहिर करे असां ख़िलाफ़ लाजवाब वावेला करे रहियो आहे। हिननि वधीक चयो त मामू जी ज़मीन संदसि जाइज़ वारसनि में विरहाइजी चुकी आहे। इन मामले मुख़्तियार कर साकरो को बि फ्रॉड नाहे कयो। इन्हनि सिर्फ़ वारसनि जी ॾिनल FRC तहत फोती खातो ठाहियो आहे ऐं मामू जो जाइज़ वारसनि नाले खातो मुंतक़िल थी वियो आहे। हिननि वधीक चयो त फोती मामू जी धीअ ज़ाहिदा पंहिंजो हिसो वठण बैदि संदसि पुटु यार मोहम्मद ऐं माइट गुल मोहम्मद खे वर्ग लाइ असां ख़िलाफ़ इस्तेमालु करे रही आहे। मुतासिर दूर DC ठठो SC साकरो मुख़्तियार कर साकरो खां घुर कई आहे त यार मोहम्मद ऐं गुल मोहम्मद ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्ट हक़नवाज़ चांडी और TN न्यूज़ घारो।